आबनाए हरमुज़ भरिसां थाईलैंड जे जहाज़ ते हमिलो। थाईलैंड जे बहरिया जो चवणु आहे त जहाज़ ते अमले जा 23 ॼणा सवार हुआ। 20 मेंबर्स खे बचायो वियो। 3 ॼणनि खे बचाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। जहाज़ UAE जे ख़लीफ़ा बंदरगाह खां रवानो थियो हो। बरतानवी मैरीटाइम मॉनिटर ट्रेड ऑपरेशंस मूजिबि विच ओभर जंग खां पोइ हिन वक़्त ताईं 13 जहाज़नि ते हमिलो थी चुको आहे। अमेरिका ऐं इसराइल जी ईरान में बमबारी जारी। तहरान में हिकु बैंक खे निशानो बणायो वियो। हिकु मुलाज़िम शहीद। ईरान जो ख़िते में मौजूदु अमेरिकी ऐं इसराइली बैंकुनि खे निशानो बणाइण जो ऐलान। ईरान जे गॾियल फ़ौजी कमान ख़ात्मुल अंबिया जे तर्जुमान चयो आहे त ईरान ख़िते में मौजूदु अमेरिकी ऐं इसराइली बैंकुनि खे निशानो बणाईंदो। शहरनि खे बैंकुनि खां 1 किलोमीटर परे रहण जी हिदायत। ईरान जो इसराइल जे बिन गोरियन एयरपोर्ट ते वॾो हमिलो। इसराइली फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम नाकाम थी वियो। केतिराई मिसाइल एयरपोर्ट ते किरिया। कुवैत, बहरीन ऐं इराक़ में अमेरिकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो। कतर पारां मिसाइल हमिलो नाकाम बणाइण जी दावा। सऊदी अरब चयो आहे त ऑयल फील्ड तरफ़ ईंदड़ केतिराई ड्रोन्स तबाह कया विया। दुबई एयरपोर्ट ते 2 ड्रोन किरण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। मुसाफ़िरनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वियो। UAE इख़्तियारनि मूजिबि दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट जे वेझो 2 ड्रोन किरण बैदि मुसाफ़िरनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वियो। छंछरु जे ॾींहुं बि हिकु ड्रोन एयरपोर्ट जे टर्मिनल बिल्डिंग भरिसां किरियो हो। इख़्तियारनि मूजिबि उॾामनि जे अचु वञु मामूल मूजिबि जारी आहे। ज़ख़्मी थियल शहरनि में हिकु भारती, हिकु बांग्लादेशी ऐं 2 घानावासी आहिनि। आबनाए हरमुज़ जी बंदिश सबबि यूरोपी गैस जी क़ीमतनि में वाधि थी वई। यूरोप में गैस जी क़ीमत में 5.7% ऐं बरतानिया में 6% ताईं वाधि थी वई। आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमत में 11% ताईं लात रिकॉर्ड। ब्रेनेट ऑयल जी क़ीमत $88 फ़ी बैरल थी वई। WTI तेल जी क़ीमत $83 फ़ी बैरल ताईं अची वई। अमेरिका आबनाए हरमुज़ में जहाज़नि खे तहफ़ुज़ ॾियण खां इनकार करे छॾियो। व्हाइट हाउस जे तर्जुमान चयो आहे त अमेरिकी सामूंडी फ़ौज आबनाए हरमुज़ में फ़िलहाल कंहिं बि जहाज़ खे तहफ़ुज़ नाहे ॾिनो। सेंटकॉम जो चवणु आहे त आबनाए हरमुज़ में बारूदी सुरंगूं विछाईंदड़ 16 सामूंडी जहाज़ तबाह करे छॾिया। ट्रम्प चयो आहे त ईरान आबनाए हरमुज़ में बारूदी सुरंगूं विछाइण जी कोशिशि कई त वधीक कार्रवायूं कयूं वेंदियूं। पेंटागन ईरान जे हमलनि में 140 फ़ौजी ज़ख़्मी थियण जी तस्दीक़ करे छॾी। जंग खे फ़ौरी तौरु न रोकियो वियो त सॼे ख़िते में पखिड़िजी वेंदी। तुर्किया जे सदर रजब तय्यब एर्दोग़ान चयो आहे त जंग खे ख़तमु करणु ज़रूरी आहे। जंग सॼे ख़िते में पखिड़िजी वई त आलमी मईशत खे वॾो नुक़सानु पहुचाईंदी। वधीक जानी ऐं माली नुक़सानु थींदो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाधि थी वेंदी। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान जो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राबितो। ईरानी सरकारी मीडिया मूजिबि सदर मसूद पज़ेश्कियान चयो त ईरान जो ख़िते जे ॿियनि मुल्कनि सां कंहिं बि तकरार में पवण जो कोई इरादो न आहे। आलमी बिरादरी जंग जे ज़िम्मेवारनि ते ध्यानु न ॾिनो त आलमी निज़ाम ऐं सिक्योरिटी खे संगीन ख़तरा पैदा थी सघनि था। ईरानी मीडिया मूजिबि गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई खे ख़त लिखी उहिदो संभालण जूं मुबारकूं ॾिनियूं हुयूं। आयतुल्ला ख़ामनाई जी शहादत ते ताज़ियत जो इज़हार कयो हो। ईरान जो नओं सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई हिन वक़्त ताईं मंज़र आम ते छो न आयो? सबबि साम्हूं अची वियो। मुश्तबा ख़ामनाई अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में पहिरें ॾींहुं ज़ख़्मी थी पियो हो। अमेरिकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स जी रिपोर्ट मूजिबि मुश्तबा ख़ामनाई खे जंग में ज़ख़्म आया हुआ। ज़ख़्मी हुजण सबबि अञा ताईं कंहिं अवामी तक़रीब में शिरकत न कई। नई क़ौम खे वीडियो ख़िताब कयो। ईरानी सरकारी मीडिया मूजिबि सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई बिल्कुलु ठीकु ऐं महफ़ूज़ हंध ते आहे। इसराइल जी लिबनान ते शदीद बमबारी जारी। 7 ॼणा मारिजी विया, 23 ज़ख़्मी। लिबनान जे सिहत खाते मूजिबि इसराइली हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 570 ॼणा मारिजी विया आहिनि। 1444 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हमलनि में 84 ॼणा मारिजी विया हुआ। 131 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। लिबनान जे वेढ़ाक तंज़ीम हिज़्बुल्लाह जा इसराइली फ़ौज ते हमला जारी। रॉकेट हमले में रेडार सिस्टम खे तबाह करे छॾियो। ईरान ते हमलनि में शहीद थी वियल कमांडर्स जी जनाज़े नमाज़ में हज़ारे माण्हू शरीक। तेहरान जे आज़ादी चौक शहीद कमांडर्स जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी। ओगरा LPG जी क़ीमतुनि में वाधि जी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। पधिराई में चयो वियो आहे त LPG जी क़ीमतुनि में वाधि जो को बि नओं नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो। LPG जूं क़ीमतूं हर महीने जी पहिरीं तारीख़ खां लागू थींदियूं आहिनि। LPG जूं क़ीमतूं वधण बाबति अफ़वाह ग़लति आहिनि। अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़ारिज ख़िलाफ़ पाक फ़ौज जूं कार्रवायूं जारी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक अफ़गान सरहद ते ज़ोब सेक्टर में अफ़गान तालिबान जे पोस्ट नंबर 2 ऐं 3 खे निशानो बणायो वियो।
अफ़गान तालिबान पोस्टूं ऐं हथियार छॾे फरार। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज अफ़गान तालिबान जे कब्ज़े हेठि पोस्टुनि तां रूसी हैवी ग्रेनेड लॉन्चर्स कब्ज़े में वठी छॾिया। ऑपरेशन ग़ज़ब-उल हक़ हदफ़ हासिल थियण ताईं जारी रहंदो। इतलात खाते जे वज़ीर अता तारड़ चयो आहे त अफ़गान तालिबान रिजीम जा 641 ॼणा मारिजी विया, 855 खां वधीक ज़ख़्मी थिया, 243 चेक पोस्टूं तबाह कयूं वयूं, 42 चेक पोस्टुनि ते कब्ज़ो कयो वियो आहे, 219 टैंक ऐं बख़्तबंद गाॾियूं तबाह थी वयूं आहिनि। अफ़गानिस्तान में 65 मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइनि में हदफ़ खे निशानो बणायो पियो। इस्लामाबाद हाई कोर्ट नैब जी दरख़्वास्त ते PTI बानी ऐं बुशरा बीबी खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। नैब प्रोसिक्यूटर चयो त केस में सज़ा ख़िलाफ़ मरकज़ी अपील ॿुधणी लाइ मुक़रर ई न थी आहे। सज़ा ख़िलाफ़ अपील ते बाज़ाब्ता नोटिस ई जारी न थियो आहे। सज़ा मुअतली जूं दरख़्वास्तूं ॿुधण जोगियूं न आहिनि। बैरिस्टर सलमान सफ़दर ऐं बैरिस्टर एतज़ाज़ अहसन अदालत आॾो पेश थिया। बैरिस्टर सलमान सफ़दर चयो त असां सां बैरिस्टर एतज़ाज़ अहसन गॾु आहे। एतज़ाज़ अहसन चयो त मूंखे उन्हनि सां गॾु बीहण ते फ़ख़्रु आहे। चीफ जस्टिस सरफराज़ डोगर चयो त असां लाइ एतज़ाज़ अहसन खे ॿुधणु फ़ख़्र जो सबबु आहे। एतज़ाज़ अहसन चयो त वकालतनामे ते सही कराइणु चाहियां थो, पर अडियाला जेल जे वेझो बि नथा वञणु ॾियनि। गुज़िरियल डिवीज़न बेंच एडवोकेट जनरल खे वकालतनामे ते सही कराइण जो हुकुम ॾिनो हो, पर अमल न थियो। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट खे सख़्तु एक्शन वठण जी इस्तदा। बैरिस्टर सलमान पारां दरख़्वास्तुनि ते ईद खां अॻु फ़ैसिलो करण जी इस्तदा कई वई। अदालत PTI बानी ऐं बुशरा बीबी खे नोटिस जारी कंदे जवाब घुरी वरितो। ॿुधणी अणॼाणायल मुद्दे ताईं मुलतवी। हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी शहादत जे ॾिहाड़े ते सिंध समेत सॼे मुल्क में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा। सिक्योरिटी इंतज़ाम इंतिहाई सख़्त। कराची में मरकज़ी जुलूस नश्तर पार्क खां बरामद। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया वटि नहर थींदो। सदर जा मुख़्तलिफ़ रोड कंटेनर्स रखी बंदि। हैदराबाद में बि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया। कदमगाह मौला अली ते मजलिस बर्पा। कुंडरी लाड़काणो पनो आकिल वगण गाजी खुआवड़ ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं वयूं। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबे में जुलूसनि ऐं मजलिसुनि लाइ सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। असां सभिनी खे अमन इतिहाद ऐं ज़िमेवारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। ऐं पहिरीं वनडे मैच में बांग्लादेशी बॉलर्स आॾो पाकिस्तान जी बैटिंग लाइन वारी जी भित साबित। समूरी टीम 114 रन्स ते आउट थी वई। फ़हीम अशरफ 37, साहिबज़ादा फरहान 27, माज़ सदाकत 18 ऐं मोहम्मद रिज़वान 10 रन्स ठाहे आउट। शमाइल हुसैन 4, सलमान अली आग़ा 5, हुसैन तलत 4, अब्दुल समद ऐं मोहम्मद वसीम खातो खोलण विना आउट थी विया। बांग्लादेश तरफ़ां नाहिद राना 5, मेहदी हसन मराज 3 ऐं तस्कीन अहमद 1 विकेट हासिल कई।